नाज़रीन अहम ख़बर है बडाणी मां सां शेयर कंदा हलूं था। बडाणी में 1 महीनो अॻु क़तल थियल औरत मिसमात मेहर खातू जा क़ातिल गिरफ़्तार न थियण करे उन्हनि जे वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। उन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे बडाणी मां कीहरदीन भुट्टो। जी कीहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, बडाणी वेझो ॻोठ फौजली खान मज़ारी जा रहवासी आहिनि। नूर खान मज़ारी, दिलावर मज़ारी, रहमतुल्ला मज़ारी, बाबन मज़ारी ऐं ॿियनि कश्मीर पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाईंदे चयो आहे त 1 महीनो अॻु कश्मीर थाणे जी हद पट फीडर में असांजी न्याणी मसमात मेहर ख़ातून खे जवाबदारनि शाह बख्श मज़ारी, शाहज़ादो मज़ारी, सलमान मज़ारी ऐं ॿियनि बेदर्दी सां क़तल कयो हो, जंहिंजो केस कश्मीर थाणे ते दाख़िल थियल आहे। पर पुलिस कुझु जवाबदार गिरफ़्तार नथी करे। पुलिस हुननि सां बिट बणियल आहे। हुननि चयो त जवाबदार असांखे केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि ऐं असां मथां कोर्ट में कूड़ियूं पिटिशनां दाख़िल करे असांखे फसाइण चाहिनि था। हुननि आई जी सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर अमजद अहमद शेख खे अपील कई आहे त फ़ौरन नोटिस वठी केस में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी वॾी महिरबानी कीहरदीन भुट्टो तफ़सील खां आगाह करण लाइ।